औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। बाबुल गुस्ल। हज़रत अली करमुल्लाह वजह रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त अहिड़ी घर में रहमत जा मलाइक कोन था अचनि जंहिंमें फ़ोटू हुजे, कुतो ऐं तड़ वारो रहे थो। निसाई अबू दाऊद शरीफ़ जी हदीस आहे त जंहिं घर में तस्वीर हुजे, जानवर जी हुजे या माण्हू जी हुजे, उन ई घर में रहमत जा मलाइक दाख़िल कॾहिं बि न थींदा। प्यारा दोस्तो, अॼुकल्ह असां मुस्लमान में उन्हनि टिनी मर्ज़नि जी तमामु घणी बीमारी वधी वञे थी। फैशन जी शिकल इख़्तियार कई आहे। हर घर में पंहिंजे लीडरनि, बुज़ुर्गनि ऐं पीउ ॾाॾनि जा फ़ोटू आवीज़ा हूंदा आहिनि। कुते पालण जी रस्म त असुल वबा जी सूरत में थी चुकी आहे, जो वॾनि माण्हुनि जा दरबारी दोस्त ई कुता आहिनि। अहिड़ी रीति नाज़ सां पहलवाननि वांगुरु निभाइनि था जो अॻिलो ॾिसी हैरान थिए थो त आख़िर उहे कुता कहिड़ी पहलवानी ख़ातिर मैदान में लाइण लाइ तयारु कजनि था। प्यारा दोस्तो, ज़रा गौर करियो, सोचियो त जंहिं घर में अल्लाह ताला जी ॾमर सबबा रहमतो बरकत भरिया मलाइक न अचनि त उन में ज़हमतो मुसीबत ईंदी। उहो ई सबबु आहे जो बेबरकती सबबु माण्हू बेरोज़गार जो शिकार बणिजी बिल आख़िर करे बीमार थियनि था, बेरोज़गार थियनि था। उनजो सबबु इहो आहे। त प्यारा दोस्तो, असांखे खपे ॾिसो, हुज़ूर सलातु वसलाम जी हदीसूं, हालांकि 40 हदीसूं आहिनि, त पंहिंजे घर में के वॾेरे जी तस्वीर, के लीडर जी तस्वीर या कुतो पालणु सुठो न आहे, वॾो गुनाह आहे। छो त हुज़ूर सलातु वसलाम जी हदीस आहे त मुसलमान जे घर में जिते क़ुर मजीद हूंदो आहे, उन ई घर में रहमत जा मलाइक ईंदा आहिनि। हाणे जंहिं घर में का तस्वीर छापियल हुजे, चाहे माउ पीउ जी हुजे, चाहे के वॾेरी जी हुजे, चाहे के लीडर जी हुजे, घर में के दीवार ते तस्वीर छापियल आहे त उन घर में रहमत जा मलाइक दाख़िल कॾहिं बि न थींदा।